बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ही बाब आहे नाता छिनण, लागापा ख़त्म करण, ऐब कढण मनव आहे। हज़रत अबू अयूब अंसारी रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रिवायत आहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो, कंहिं शख़्स लाइ जाइज़ नाहे त 3 ॾींहंनि ताईं पंहिंजे भाउ खां धार रहे। ॿई पाण में मिलन त हिकिड़ो हेॾे मुंहुं फेराए ऐं ॿियो ॿिए पासे मुंहुं फेराए। ॿिन्ही मां भलारो उहो आहे जेको सलाम जी शुरूआत करे। दुनियावी मामलात में जेकॾहिं कंहिंजी अणत बणत थी पवे त वधि में वधि 3 ॾींहं कावड़ जो हक़ अथसि, पोइ उनखे अस्सलाम चवे, अस्सलाम अलैकुम अदा। जीअं औरत आहे त अस्सलाम अलैकुम अदी। हाणे जेकॾहिं 3 ॾींहंनि खां वधीक हू अञा बि हिक ॿिए सां रंजश रखंदा, पोइ इन जे मथां हाणे गुनाह आहे। बाक़ी शरीयती लिहाज़ सां नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सुन्नत खे छॾण वारे सां जेकॾहिं कावड़ कजे थी त पोइ उहा जाइज़ आहे। उहो जेसि ताईं उन गुनाह खे छॾे न। जेको गुनाहगार आहे उन सां कावड़ कजे थी, बाबा इहो गुनाह छॾींदे त पोइ मां तोसां ॻाल्हाईंदुमि, त पोइ हाणे जेसि ताईं गुनाह छॾे त पोइ जाइज़ आहे। बाक़ी दुनियावी मामलात में थोरे घणे ते माण्हू हिक ॿिए सां कावड़ बान त ओ न सलाम न कलाम, बसि हो होॾे मुंहुं फिराईंदो। इहो इस्लाम जे अंदरि मनव आहे। अल्लाह पाक खां दुआ आहे त रब साईं पाण में हिक ॿिए सां मोहबत रखण जी तौफ़ीक़ अता फरमाए। हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रिवायत आहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो, गुमान खां बचो, छो त गुमान सभ खां वधीक कूड़ी ॻाल्हि आहे। जेकॾहिं हिकिड़ो माण्हू ॿिए में गुमान रखे थो, ख़राबु गुमान, हे चोरी कंदो, हे कूड़ हणंदो आहे, हीअं कंदो आहे, हीअं कंदो आहे, अल्लाह पाक गुमाननि खां क़ुर पाक जे अंदरि मनो करणु फरमाई। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हित बि इन्हनि गुनाहनि खां मनो करणु फरमाइनि था त तव्हां कंहिं में ग़लति गुमान न रखो। छो इन बाज़ ज़न इस्मून, इहे बाज़ गुमान इहे गुनाह आहिनि, अल्लाह क़ुर में चयो। ऐं ॿियनि जा हालात मालूम करण जे पोयां न लॻो, ऐं जंहिंखे जासूसी चइबो आहे। हे हितां वियो, ज़ैद वियो त काॾे वियो, कंहिं वटि वेठो, वरी काॾे वियो, वरी काॾे आयो, ओ घर मोटी आयो। हाणे कंहिं घर जे माण्हूअ उनजे हरूं भरूं इहे कढ माण्हू लाथो त हिनखे ॾिस त काॾे काॾे घुमे थो। हा, बाक़ी उनजा अख़लाक ख़राबु आहिनि, आदतूं ख़राबु आहिनि, त पोइ उन जे दुरुस्तगीअ जे लाइ हुनखे सम्झाए, वॾो हुनजो हुनखे सम्झाए थो त इहे कम न करे। पोइ हाणे उनजे जाचा जे लाइ को माण्हू अहिड़ो मोकिले थो त हिन जी हालात सुधरे त पोइ जाइज़ आहे। बाक़ी हरू भरू को माण्हू कंहिंजी जासूसी करे त छा थो करे, छा थो करे, इहा मनो कई वई। जासूसी न करियो, खोट न करियो। हा, अॼुकल्ह मुस्लमाननि जासूसी बि काहे पई आहे ऐं खोट बि काहे पियो आहे। हेठों ख़राबु शयूं, मथों भलियूं शयूं। पाण में हसद न कयो, बुग़्ज़ न रखो, ग़िला न कयो, ऐं अल्लाह जा बाना पाण में भाइर थी रहो। हिक रिवायत में आहे त हिर्स न कयो। हाणे इहे जेकॾहिं जाचजनि, असां मुस्लमाननि में इहे समूरियूं शयूं अची वियूं आहिनि। शैतान अहिड़ो बिगाड़े छॾियो आहे, ओ जो मुस्लमान हिन खां सभु तक़रीबन मुस्लमान हिन में गुनाहनि में गचा पिया। हो हुन में बदगुमानी रखी वेठो आहे त हे मुंहिंजो सॼणु न आहे। हिकु माई ॿी माईअ में त इहा मुंहिंजी सॼणु न आहे, मुंहिंजे सदाईं ख़िलाफ़ु थी ॻाल्हाए, मुंहिंजे बच्चनि जे ख़िलाफ़ु, पाड़े जे ख़िलाफ़ु, मुड़ुस जे ख़िलाफ़ु, मुंहिंजे मुड़ुस खे हिन ख़राबु कयो आहे, फलाण कयो आहे। इन हरू भरूं ग़लति गुमान करे करे इंसान जो दिमाग़ु अलाए केॾो थो थी वञे। कूड़ो ॻाल्हाइणु ऐं जासूसी करणु, साड़ त एॾो थी पियो आहे, अलाह साईं रहम करे। चल न कंहिंखे अछालट आहिनि त हिन काॾूं वांदा आहिनि। इहो ठठ सां छो थो घुमे, ऐं बुग़्ज़ जी त का ॻाल्हि ई कोन्हे, सीना भरिया पिया आहिनि। गिला त वरी कंहिंजो लेखो ई कोन्हे। ऐं हर हिक जो गुनाह केॾो आहे तव्हां पढ़ियो आहे, ॿुधो आहे।
अल्लाह साईं इन समूरनि गुनाहनि खां मुंहिंजी तव्हांजी समूरी उम्मत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अल्लाह पाक बचाए। इहे अमल चट थी वेंदा। जेके नेकीअ जा कम आहिनि इन्हनि कमनि करण जे करे जिन खां मनव कई वई माण्हू जेकॾहिं हिन खां न बचंदो त अमल त ईअं ई खाक थी वेंदा। जिन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हसद नेकनि खे ईअं साड़ींदो आहे जीअं सुकल काठनि खे बाहि साड़े। हाणे असां छड़ो हसद में पिया था सड़ूं। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जेकॾहिं हसद खां नथा मणो त ॿिनि शयुनि में हसद कयो। हिकु जंहिंखे अल्लाह इल्मु ॾिनो आहे उहो इल्मु पढ़े थो पढ़ाए थो। दीन जी सम्झ ॾिनी आहे दीन सम्झे थो ॿियनि खे सम्झाए थो। हाणे तव्हां बि रीस कयो त मां बि इन वांगुरु थियां। ॿियो जंहिंखे अल्लाह माल ॾिनो आहे उहो माल अल्लाह जे राह में ख़र्चु करे थो। तव्हां बि चओ अल्लाह असांखे बि माल ॾे त असां बि ईअं ख़र्चु कयूं। शैतान फिरौन जी पाण में मुलाक़ात थी। पोइ फिरौन शैतान खां पुछियो भला तोखां माखां वधीक को आहे चंडो बदबख़्त? शैतान चयसि हा उहो माण्हू तोखां माखां वधीक चंडो आहे जो जेकॾहिं कंहिं माण्हूअ वटि का नेमत हुजे ऐं हिन वटि आहे ई कोन, हे आहे सफ़ा सुञो निटर, पोइ चए थो मां वटि त कोन्हे इन वटि छो आहे? पोइ तफ़सीर वारे लिखियो आहे ॻऊं। मिसाल तौर ते कंहिं वटि ॻऊं आहे हाणे ॿिए वटि कुझु ई कोन्हे ॿकिरी कोन्हे कुकड़ी कोन्हे त दर ते हाणे हे इन में थो सड़े त इनखे इहा ॻऊं छो आहे? इन जी ॻऊं मरे या को चोर काहे त इहो बि मां वांगुरु सुञो रहे। इहो शैतान फिरौन खे चयो त तोखां माखां वधीक अञा चंडो ऐं बदबख़्त आहे। अॼुकल्ह माण्हू इन साड़ में पिया था सड़नि त फलाणे बंगलो ठारायो फलाणे खे कार आहे फलाणे खे हीअ नेमत आहे मूंखे कोन्हे मां त हीअं निपट आहियां। पोइ हुनखे ख़तमु करण जे लाइ पियो अंदरनि पियो सड़ंदो साड़ में। पोइ इन मां इन जे तरफ़ सबक़ु ॾिनो वियो शरीयत में त हे इंसान तूं बि ईअं दुआ घुर त अलाह साईं जेकॾहिं इनखे इहा नेमत ॾिनी थी त मूंखे बि ॾे मूंखे बि तूं पैसा ॾे त मां बि तुंहिंजे नाले ते ख़र्चु कयां मस्जिद में मदरसनि में ग़रीबनि मिसकीननि खे ॾियां त पोइ हिनखे मुफ़्त में ओतिरो अजुर अलाह पाक ॾींदो नियत जे करे जेका हिन सोच रखी। बाक़ी साड़ करण में अॻिले ते असरु त कोन थींदो। अलाह जंहिंखे जेतिरो ॾियणो हूंदो त ॾींदो। हरू भरू माण्हू पंहिंजूं नेकियूं साड़ींदा आहिनि तंहिंजे करे कंहिंसां साड़ बि न कजे ऐं हरू भरू दुनिया जो हिर्स बि न कजे कूड़ बि न ॻाल्हाइजे ऐं कंहिंजे पोयां बि न पइजे त हाणे काॾे वियो ही छा था ॻाल्हाइनि वेठो कन ॾे। जासूसी बि न कजे खोट बि न कजे हसद बि न कजे बुग़्ज़ बि न रखिजे कंहिंजी गिला बि न कजे। अलाह खां दुआ तरफ़ सां इन समूरनि गुनाहनि खां बचाए। हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह अन्हु खां रिवायत आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो सूमर ऐं ख़मीस जे ॾींहुं जन्नत जा दरवाज़ा खोलिया वञनि था। पोइ हर उन बाने जी मग़फ़िरत थिए थी जेको अलाह सां कंहिंखे शरीक नथो करे सवाइ उन शख़्स जे जंहिंजे पंहिंजे भाव सां नाराज़गी हुजे। फरमायो वेंदो आहे त सुबुह ताईं खेनि मोहलत ॾियो। अलाह साईं पनाह में रखे। अॼुकल्ह जहिड़ा फ़साद कहिड़ा आहिनि भाउ भाउ खां रुठो वेठो आहे औलाद पीउ खां रुठी वेठी आहे सौट सौटनि खां रुठा वेठा आहिनि पाड़ो पाड़े खां क़ौमूं क़ौमुनि खां रुठी वेठियूं आहिनि। हर सूमर ते ऐं ख़मीस ते मग़फ़िरत जो ऐलान थींदो आहे पर उन्हनि माण्हुनि जी मग़फ़िरत बख़्शिश न थींदी आहे जेके पाण में विढ़ियल हूंदा आहिनि। पोइ ऐलान कयो वेंदो आहे त इन्हनि खे छॾे ॾियो मोहलत ॾियो ओ जेसि ताईं पाण में सुलह न कनि। सुबुह ताईं हिनखे छॾियो मन पाण में ठही वञनि हिक ॿिए सां राज़ी थी वञनि। पर जेके माण्हू रुसनि था त ठहनि ई कोन था। पोइ मेड़ियूं मिनता तॾहिं बि उनखे खिरस ई कोन। हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह अन्हु खां रिवायत आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो
हर जुमे यानी हर हफ़्ते में सूमर ऐं ख़मीस जे ॾींहुं 2 भेरा अमल अल्लाह पाक जे साम्हूं पेश कया वञनि था। पोइ हर मोमिन बानी जी मग़फ़िरत थिए थी सवाइ उन जे जंहिंजे पंहिंजे भाउ सां नाचाकी हुजे। फरमायो वेंदो आहे त हिननि ॿिन्ही खे पाण में ठहण ताईं छॾे ॾियो, जेसिताईं ठहनि त पोइ हिननि जी बख़्शिश थी। उम्मे कुलसूम बिन्त उक़बा बिन अबी मुआयत रज़ी अल्लाह ताला अन्हा खां रिवायत आयूं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे फरमाईंदे ॿुधो, उहो शख़्स कूड़ो न आहे जेको माण्हुनि में सुलह कराए, ठाह कराए ऐं चङी ॻाल्हि चवे ऐं चङी ॻाल्हि जी ॿी धुर ॾांहुं निस्बत करे। मुस्लिम में वधीक आहे त मूं नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे फ़क़ति 3 ॻाल्हियुनि में कूड़ ॻाल्हाइण जी इजाज़त ॾींदे ॿुधो, जंग में माण्हुनि में सुलह कराइण लाइ, ऐं ही त माण्हू पंहिंजे ज़ाल या ज़ाल पंहिंजे मुड़ुस जे बारे में का कूड़ी ॻाल्हि करे, मसलन ठाह कराईंदड़ मुड़ुस खे चवे त तुंहिंजी ज़ाल तुंहिंजी ॾाढी तारीफ़ करे रही आहे, त पोइ इन्हनि में जाइज़ आहे। माना ॿिनि खे ठाह कराइण में जेकॾहिं कूड़ ॻाल्हाइजे तॾहिं जाइज़ आहे। 2 पाण में धुरियूं रुठियल आहिनि, हाणे विच वारो माण्हू वञनि था 2 ॼणा 3 या हिकिड़ो ई, या बाबा हो त तयारु आहिनि त असांजी ग़लती आहे, असां खां इहा ग़लती थी वई आहे, असां सां हुननि जी मोहबत आहे, असां बि हुननि खे चाहियूं था ठही पऊं। हाणे हुननि खे न कनि न जनि, पर विच वारो माण्हू वञी करे हिननि जे दिलि खे थधो थो करे, वरी होॾां थी करे वरी ॿिए धुर ॾे वञे थो कि बाबा हो बि ठाह लाइ तयारु आहिनि, चवनि था पाड़े जा आहियूं, पाण में भाइर आहियूं या रिश्तेदार आहियूं या क़ौम हिकिड़ीअ जा आहियूं या पाड़े में वेठा आहियूं, मिड़ई हाणे थी वई आहे, जेकर ठाह थी वञे पाड़े जा आहियूं, हाणे ॿिन्ही जी दिलि खे उहो थधो करे आयो, त हाणे इहो कूड़ उनजे लाइ जाइज़ थी वियो, सवाब जो बाहिस थियो। अॼुकल्ह माण्हू ठाह जे जाइ ते रहंदो कूड़ हणी करे ॻाल्हियुनि खे वधाए करे फितने खे वधाइनि था, इहो बुछड़ो कमु आहे, इहो रहंदो गुनाह डबल आहे। हाणे हिन जे शरारत करण जे करे जेकर 2 माण्हू वरी पाण में विढ़ी पिया, जेको नुक़सानु थियो त हिन खे बि उन मां हिसो मिलंदो उन गुनाह जो। अहिड़ी तरह ज़ाल मुड़ुस पाण में रुठल आहिनि, हाणे विच वारो को वञे थो उनखे चवे थो तुंहिंजे लाइ त हू सिके थो, माईअ खे चवंदा तुंहिंजे लाइ मुड़ुस बसि मानी कोन थो खाए, ऐं वरी मुड़ुस खे चवनि त तोखां सवाइ माई मानी कोन थी खाए, पोइ हाणे ॿिन्ही जी दिलि नरम थींदी, पोइ हिन जेको कूड़ ॻाल्हायो हिनखे गुनाह न थींदो, रहंदो सवाब थींदो। हज़रत अस्मा बिन्त यज़ीद रज़ी अल्लाह अन्हा खां रिवायत आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो, फ़क़ति 3 मौक़नि ते कूड़ ॻाल्हाइण जाइज़ आहे। मुड़ुस पंहिंजे ज़ाल सां कूड़ ॻाल्हाए त जीअं कंहिंसि राज़ी करे, ॿियो जंग में कूड़ ॻाल्हाइण, ऐं 3 माण्हुनि में सुलह कराइण लाइ कूड़ ॻाल्हाइण। जंग में ईअं आहे त मुस्लमान काफ़िरनि ते काह कनि था, मिसाल हिंदुस्तान जेको इलाइक़ो आहे उनजो नालो वठी करे मुस्लमान फ़ौज ऐलान थी करे त अॼु हिन ते चढ़ाई कंदासीं, हेॾां हलंदासीं, इहो मशहूरु इहो थी वियो। पोइ जॾहिं सुबुह सां हलिया, राति जो हलिया त वरी पासो ई 3 वरितऊं, त काफ़िरनि सां जंग में इहो ठगी करणु इहा जाइज़ आहे, हिन ते गुनाह न थींदो। मुड़ुस हिकिड़ो नाराज़ थी वियो, हाणे ज़ाल थी चवे त हिनखे कीअं परचायां, अहिड़ी का ॻाल्हि कयसि जो हो वीचारो ठरी वियो, या वरी घर वारीअ फरमाइशूं कयूं मुड़ुस खे त शहर वञे थो हे ही शयूं वठी आ, हाणे हुन वीचारे वटि पैसा हुया कोन या पैसा मिलणा हुयसि न मिलियसि, पोइ हाणे अहिड़ी ॻाल्हि अचे कयसि जो घर वारीअ हुन ते एतमाद कयो, ईअं न त घर में वरी हर शइ ऊंधी लॻी पई हुजे। पोइ इहा इन में ज़ाल मुड़ुस खे राज़ी करे या मुड़ुस घर वारीअ खे राज़ी करे त इन में हुनजे मथां गुनाह कोन्हे। त जंग में ऐं माण्हुनि में सुलह कराइण में
इन टिनी ॻाल्हियुनि में गुनाह न आहे कूड़ में। हज़रत आयशा रज़ी अल्लाह अन्हा खां रिवायत आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो कंहिं मुस्लमान खे नथो जुगाए त ॿिए मुस्लमान सां 3 ॾींहंनि खां वधीक ॻाल्हाइणु छॾे ॾे, पोइ जॾहिं साणसि मुलाक़ात करे ऐं 3 भेरा खे सलाम करे ऐं उनखे जवाबु न ॾिए त गुनाह उन ते आहे जेको सलाम हाणे नथो ॾिए। हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह अन्हु खां रिवायत आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो कंहिं मुस्लमान लाइ जाइज़ न आहे त पंहिंजे भाउ सां 3 ॾींहंनि खां मथे ॻाल्हाइणु छॾे ॾे। जेकॾहिं 3 ॾींहंनि खां मथे कंहिं छॾे ॾींदो पोइ मरी वेंदो त जहन्नम में दाख़िल थींदो। अलाह साईं पनाह में रखे। तंहिंजे करे 3 ॾींहंनि जे अंदरि या हुनखे माफ़ करे या पाण में सुलह करे। जेकॾहिं इन में मरी वियो त पाण फरमायूं दख़ल नार, इहो बाहि में दाख़िल थींदो। हज़रत अबू ख़राश सुलमी रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रिवायत आहे उन्हई रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे फरमाईंदे ॿुधो त जेको पंहिंजे भाउ खे 1 साल ताईं छॾे ॾे त उहो बाइकाट ॼण संदसि क़त्ल वांगुरु आहे। हाणे ज़ैद ॿिए खे सॼो साल ॻाल्हायो ई कोन, अमर सां सॼो साल ॻाल्हायई कोन। हाणे इहो इन आहे ॼण हिनखे क़त्ल कयईं। केॾो गुनाह, क़त्ल जो केॾो गुनाह, अलाह साईं रहम कर। तंहिंजे करे कंहिं सां ॻाल्हाइणो छॾिजे न, वधि में 3 ॾींहं तक कावड़ रखिजे बसि, पोइ वरी हुनखे अस्सलाम चई पाण तो ॿार लाहे छॾिजे या हथु ॾिजे, अदा ख़ुशि आहे अदी ख़ुशि आहे, पोइ हुनजी मर्ज़ी आहे। हाणे जेकॾहिं उहो कावड़ रखंदो दिलि में रखंदो त पोइ गुनाह हुन ते आहे। हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह अन्हु खां रिवायत आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो कंहिं मोमिन लाइ हलाल न आहे त 3 ॾींहंनि खां वधीक मोमिन खे छॾे ॾे। 3 ॾींहंनि खां पोइ हिकिड़ो ॿिए खे सलाम चवे ऐं ॿियो सलाम जो जवाबु ॾिए त सवाब में 2 शरीक आहिनि। जेकॾहिं सलाम जो जवाबु न ॾिए त जवाबु न ॾींदड़ पंहिंजे मथे ते गुनाह खयों ऐं सलाम कंदड़ बाइकाट जे गुनाह खां बची वियो। हज़रत अबू दरदा रज़ी अल्लाह अन्हु खां रिवायत आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो त छा तव्हांखे न ॿुधायां त रोज़े सदके निमाज़ खां अफ़ज़ल दर्जो कहिड़े कम में हासिल थिए थो। असां चयोसूं त हाओ ज़रूरु फरमायो 2 माण्हुनि में सुलह कराइणु। इहो नफ़िली रोज़े सदके निमाज़ खां अफ़ज़ल आहे जो 2 माण्हुनि खे ठाहिजे ऐं 2 ॼणनि में फ़साद विझणु दीन खे कूड़े छॾण वारी ॻाल्हि आहे। हिकिड़ो माण्हू दीन खे सफ़ा नाव निशानी ख़तमु करे छॾे त जेको 2 खे पाण में विढ़ाए थो इहो एॾो गुनाह आहे। अलाह साईं खां दुआ आहे त रब साईं मूंखे तव्हांखे विढ़ियलनि में सुलह कराइण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए ऐं फ़साद विझण खां रब साईं बचाए। हज़रत ज़ुबैर रज़ी अल्लाह अन्हु खां रिवायत आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो त अॻियनि माण्हुनि जी बीमारी तव्हां में अची वई ऐं उहा हसद ऐं साड़ जी बीमारी आहे। उहा ॻाल्हि कूड़ण वारी आहे। मां नथो चवां त वार कूड़ण वारी आहे पर दीन खे कूड़ण वारी आहे। जीअं वार इंसान जे जिस्म ते आहिनि मथे जा वार कूड़जनि त जेको 2 खे वेढ़ाए थो हसद ऐं साड़ करे थो इहा अॻिलनि माण्हुनि में बीमारी हुई हाणे तव्हां में बि अची वई आहे। यानी उम्मत ॾे ख़िताब करे फरमायाऊं इहा ईअं आहे कूड़ण वांगुरु। पोइ वार न कूड़बा, इन सां दीन ख़तमु थी वियो उन इंसान मां। हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह अन्हु खां रिवायत आहे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो पाण खे हसद खां बचायो छाकाणि त हसद नेकिन खे ईअं खाईंदो आहे जीअं बाहि सुकिन काठिन खे। हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह अन्हु खां रिवायत आहे त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो 2 ॼणनि में फ़साद विझण खां पासो करे उहा ॻाल्हि दीन खे कूड़ण वारी आहे। हज़रत अबू सिरमत अन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो जेको कंहिंखे नुक़सान पहुचाईंदो ज़रूरु अल्लाह हुनखे नुक़सान पहुचाईंदो ऐं जेको कंहिंखे तकलीफ़ में विझंदो ज़रूरु अल्लाह हुनखे तकलीफ़ में विझंदो। अलाह साईं इन्हनि कमनि खां बचाए।
अॼुकल्ह मुस्लमाननि में इहे शयूं काहे पियूं आहिनि। पर जेको ॿिए जे तकलीफ़ खे दूरि कंदो अलाह उन खां तकलीफ़ दूरि कंदो। जेको ॿिए जे नुक़सान खे दूरि कंदो अलाह साईं हिन खे बचाईंदो। हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह अन्हु खां रिवायत आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो उहो शख़्स लानती आहे जेको कंहिं मोमिन खे तकलीफ़ ॾिए थो या उन जे ख़िलाफ़ साज़िश करे थो, इहो माण्हू लानती आहे। हज़रत बिन उमर रज़ी अल्लाह तआला अन्हुमा खां रिवायत आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मेंबर ते चढ़िया ॾाढिया ऐलान फरमायाऊं, ए उहे इंसान हो जिन ज़बान सां इस्लाम आंदो पर संदन दिलनि में ईमान न पहुतो, मुस्लमाननि खे न ईज़ायो, उन्हनि खे आर न ॾियारियो, ऐब न ॻोल्हियो। जेको पंहिंजे मुस्लमान भाउ जा ऐब ॻोल्हींदो अल्लाह ताला उन जा ऐब ॻोल्हींदो, ऐं जंहिंजो ऐब अलाह ॻोल्हे उनखे ख्वार कंदो जेतोणीकि पंहिंजे घर जे अंदरि हुजे। हा भले केॾो बि महफ़ूज़ हुजे ज़रूरु हुनजो ऐब कॾहिं न कॾहिं ज़ाहिर थींदो, जेको ॿियनि मुस्लमान जा ऐब ॻोल्हींदो वठंदो ख्वार कंदो वठंदो। हज़रत सईद बिन ज़ैद रज़ी अल्लाह अन्हु खां रिवायत आहे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो सभ खां बुछड़ी व्याज खोरी मुस्लमान जी इज़त में नाहक ज़बान खोलणो आहे। व्याज जे लाइ अल्लाह पाक मनो करणु फरमाई, जेको व्याज खां नथो मुड़े उन जे लाइ अल्लाह ऐं रसूल जे जंग जो ऐलान आहे। पर इन व्याज खां बि बुछड़ो गुनाह जेको आहे उहो इहो आहे जो माण्हू कंहिंजी इज़त नाहक खोले, कंहिंखे ज़बान सां बेइज़्ज़तो करे, इहो इन व्याज खां बि के हिसा वधीक गुनाह आहे। हज़रत अनस रज़ी अल्लाह अन्हु खां रिवायत आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो जॾहिं मूंखे मुंहिंजे रब मेराज करायो मुंहिंजो गुज़र उन्हनि माण्हुनि वटां थियो जिन जा नह ट्रामे जा हा, पंहिंजा मुंहं ऐं पंहिंजा सीना कोरे रहिया हा। मूं पुछियो ए जिब्राइल इहे केरु आहिनि? हज़रत जिब्राइल अलैहिस्सलातु वस्सलाम चयो त ही उहे माण्हू आहिनि जेके माण्हुनि जो गोश्त खाईंदा आहिनि ऐं संदन इज़तुनि ते हमला कंदा आहिनि, यानी गिला कनि था, उनजी इज़तूं लुटनि था। हाणे हिननि खे अलाह पाक इहा सज़ा ॾिनी आहे जो हिननि खे नह ट्रामे जा आहिनि, पंहिंजे मुंहं ऐं पंहिंजे सीने खे पटे रहिया आहे। अलाह पाक हिन गुनाहनि खां बचाए। हज़रत मुस्तौरिद रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रिवायत आहे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो जेको शख़्स मुस्लमान जी ग़ीबत जो गिरह खाईंदो पोइ बेशक अल्लाह ताला खेसि जहन्नम मां अहिड़ो गिरह खाराईंदो, ऐं जेको मुस्लमान खे तौहीन जो लिबास पाराईंदो पोइ बेशक अल्लाह ताला खेसि अहिड़ो ई लिबास जहन्नम जो पाराईंदो, ऐं जेको कंहिं शख़्स खे ॿुधाइण ॾेखारण वारे यानी रियाकारीअ वारी जाइ ते बिहारींदो त पोइ बेशक अल्लाह ताला खेसि क़यामत जे ॾींहुं ॿुधाइण ऐं ॾेखारण जी जाइ ते बिहारींदो। हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रिवायत आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो सुहिणो गुमान रखणु सुहिणी इबादत मां आहे त तव्हां हिक ॿिए में भलो गुमान रखो। अम्मा आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा खां रिवायत आहे सफ़िया रज़ी अल्लाह ताला अन्हा जो उठ बीमार थियो ऐं ज़ैनब वटि वाधारे सुवारी हुई। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन ज़ैनब खे फरमायो त उहो उठ खेसि ॾेई छॾे। उन चयो त छा मां हिन यहूदियाणीअ खे उठ ॾींदसि? रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन ॾाढा नाराज़ थिया। ज़ुल्हज मुहर्रम ऐं सफ़र जा कुझु ॾींहं उन सां ॻाल्हाइण छॾे ॾिनऊं। हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रिवायत आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो ईसा बिन मरियम अलैहिस्सलाम हिकु शख़्स खे चोरीअ कंदे ॾिठो, चयईं त चोरी थो करे? उन चयो हरगिज़ न, अल्लाह जो कसम जंहिंखां सवाइ को महबूद न आहे। हज़रत ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम चयो त मूं अल्लाह ते ईमान आंदो ऐं पंहिंजे नफ़्स खे कूड़ो कयो। हज़रत अनस रज़ी अल्लाह अन्हु खां रिवायत आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो वेझो आहे त फ़क़ीरी कुफ़र जो सबबु थिए, वेझो आहे त हसद तक़दीर ते ग़ालिब अचे। अल्लाह ताला फ़क़ीरीअ खां बि बचाए ऐं हसद खां बि बचाए।
हज़रत जाबिर रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रिवायत आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो जेको शख़्स पंहिंजे भाउ खां माज़रत करे ऐं उहो संदसि माज़रत क़बूल नथो करे त उन ते नाजाइज़ टैक्स वसूल कंदड़ जेतिरो गुनाह आहे। माना जेकॾहिं को ॾोहेदार पंहिंजो ॾोहो अचे पेश थो करे त साईं मूंखां इहा ग़लती थी वई आहे तव्हां माफ़ु कयो, पोइ पाण अकेलो आयो क़ुर खणी आयो चङनि खे वठी आयो त पोइ हाणे उन जे मथां हक़ु आहे त उन जे उज़र खे क़बूल करे, माफ़ीअ खे क़बूल करे उनखे माफ़ु करे। पोइ जेकॾहिं नथो करे इहो ईअं ई आहे जेकॾहिं माण्हू को नाजाइज़ टैक्स वसूल करे ऐं नाजाइज़ टैक्स वसूल कंदड़ उहो बि जहन्नमी आहे। त इहो बि माण्हू जेको माज़रत करणु अचे थो माज़रत उनजी क़बूल नथो करे इहो उनजे लाइ बि वॾो वईद आहे। दुआ आहे अल्लाह पाक तव्हां असांखे इन मुआशिरे में इहे जेके हदीसूं पाक बयानु कयूं वयूं जेकॾहिं अल्लाह साईं मूंखे तव्हांखे जमी मुस्लमाननि खे इन्हनि ॻाल्हियुनि जे मथां अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए त सॼो मुआशिरो दुरुस्त थी वञे। आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।